मौसम जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 9 अगस्त ते मौसम 24 खां 36 कलाकनि ताईं सिंध में ऐं पाकिस्तान में मौसम जी छा सूरत हाल रहंदी। रोज़ानो तव्हांखे मौसम जे बारे में ॿुधाईंदा रहंदा आहियूं। महिरबानी करे पहिरियां इन वीडियो खे पहिरियां शेयर कयो, पोइ जेको आहे वीडियो पूरी ॾिसो, जीअं ॿिनि खे बि ख़बर पवे, मौसम जी अपडेट मिले त बरसाति जे बारे में, खुश्क मौसम जे बारे में, फ़सुलनि कंहिंजो छा आहे, कंहिंजो छा को रस्ते में आहे, मौसम जी अपडेट उन जे लाइ ज़रूरी आहे। दोस्तों, मौसम जे बारे में पहिरीं ॻाल्हि ॿुधायूं त उहो पाकिस्तान पूरे में किथे किथे बरसातूं हली रहियूं आहिनि। ख़ासि करे पंजाब, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान ऐं बलूचिस्तान जे इलाइक़े में ऐं KPK जे इलाइक़े में किथे किथे बरसातूं हली रहियूं आहिनि। काफ़ी ॾींहंनि खां वठी सिंध में बरसातूं न आहिनि, सिर्फ़ु कराची ऐं कराची जे साहेली पट्टियुनि ते हली रहिया आहिनि। बहरहाल अॼु जी अपडेट बि तव्हांखे ख़ासि करे ॿुधाईंदासीं त अॼु सिंध में कहिड़े कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी। उहे त 10 अगस्त खां पोइ मौसम जो फैलाव वधंदो ऐं अॻिते पोइ त वरी उहा नई अपडेट तव्हांखे ॾींदासीं। बहरहाल 10 अगस्त खां पोइ मौसम जो फैलाव वधंदो इलाइक़नि में, सॼे पूरे पाकिस्तान में। ख़ासि करे जेको आहे हाणे तव्हांखे अपडेट ॾींदासीं त सिंध जी अॼु। दोस्तों, अॼु सिंध जे कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी ऐं कहिड़े इलाइक़नि में मौसम मरतूब ऐं ख़ुश्क रहंदो ऐं गर्म रहंदो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सिंध जे वॾे शहर कराची में मौसम वक़फ़े सां किथे किथे इम्कान आहिनि, हली सघे थी, ऐं कराची जे साहेली पट्टियुनि ते बि बरसाति जा थोरा था इम्कान आहिनि। अॼु बि रोज़ानो हिते ई हूंदा आहिनि, अॼु बि उते ई बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी अंदरूनी सिंध में बरसाति किथे बि कान थींदी। मौसम ख़ुश्क मतिलबु गर्म ऐं मरतूब रहंदो अंदरूनी सिंध में। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराची ऐं कराची जे साहेली पट्टियुनि ते बरसाति थींदी। असांखे ॾींदा इजाज़त।